सिंध यूनाइटेड पार्टी तरफां सिंध जूं ज़मीनूं मखसूस कंपनी के ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना आया विया। मीरपुर ख़ास में सिंध यूनाइटेड पार्टी पारां 52,000 एकड़नि खां वधीक ज़मीन मखसूस कंपनी खे ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ मोहम्मद ख़ान मरी, लाल आज़र पठान, उबैद बंगलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। जाम शहर में SUP जे कारकुननि कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीन मखसूस कंपनी हवाले करण ख़िलाफ़ पीर बख्श सहारण, आसिफ़ भलाई, मोहम्मद कमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान बि शरीक थिया। कोटड़ी में सिंध यूनाइटेड पार्टी पारां कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ख़ालिद लाशारी, आशिक़ भोगियो, लतीफ़ भट्टी जी अॻवानी में स्टेशन चौक खां अलमुदीना चौक ताईं रैली कढी वई। मेहड़ में SUP जे कारकुननि सिंध जी ज़मीन वालार ज़रे भाण जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि सां गॾिजी सिकंदर सोडर, अमजद दुनियो, हाजी ख़ान मारफारी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहड़ बाईपास खां मार्च करे काज़ी आरिफ रोड ते धरणो आयो। भाण सईदाबाद में कारकुननि मरकज़ी सॾे ते ग़ुलाम शबीर बुरड़ो, अली रज़ा चना ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। मांझंद में SUP जे कारकुननि अब्दुल लतीफ़ पंवर, मोहम्मद उमर अबड़ो ऐं यूसुफ उमरानी जी अॻवानी में शाही बाज़ार खां रैली कढी मेन चौक ते धरणो आयो, जंहिं सबबु ट्रैफ़िक मातल थी वई। जोही में सिंध जी ज़मीन जे वालार ख़िलाफ़ SUP जे मरकज़ी सॾे ते कामरेड ग़ुलाम कादर लगारी, सराई सावण बबर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर में सिंध जूं ज़मीनूं मखसूस कंपनी हवाले करण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां एडवोकेट फयाज़ खमीसाणी, अली अहमद मेमून ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। ॾहरकी में SUP तरफ़ां सिंध जी ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ हातन ख़ान शहर, हैदर ख़ान शहर ऐं ॿियनि जी अॻवानी में GM सईद चौक खां जामे मस्जिद ताईं रैली कढी वई। ठुल में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾे ते सिंध जूं ज़मीनूं मखसूस कंपनी हवाले करण ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी खां एहतजाजी रैली कढी रहबर चौक ताईं धरणो आयो वियो। तंगवाणी में कारकुननि अब्दुल रज़ाक नंदवाणी, नसरुल्ला नंदवाणी, जलाल बहलकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठारो शाह में SUP कारकुननि रज़ा मोहम्मद बीहण, फरहान सुमरो ऐं काशिफ सियाल जी अॻवानी में उबैदुल्ला सिंधी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार सिंध जूं ज़मीन मखसूस कंपनी हवाले करे सिंध जे ग़रीब माण्हुनि खे ज़मीननि ते कब्ज़ा कराइणु चाहे थी। फौरी तौर ते मखसूस कंपनी हवाले कयल ज़मीन वापसि कयूं वञनि।